सिंध हाई कोर्ट मेरान यूनिवर्सिटी इंतजामिया के उस्तादन के इंतजामी उहदन ते मुकर्रर करण वारो कानून पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो, जॾहिं त रजिस्ट्रार अदालत के हिकु हफ़्तो मोहलत ॾियण जी दरख़्वास्त कई। सिंध हाई कोर्ट जे हैदराबाद बेंच में जस्टिस अदनान अल करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इकबाल चौधरी ते ॿधल बेंच मेरान यूनिवर्सिटी में इंतजामी उहदन ते उस्तादन के मुकर्रर करण ऐं OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो त मेरान यूनिवर्सिटी जे इंतजामी उहदन ते इज़ाफ़ी चार्ज रखंदड़ उस्ताद मुक़रर आहिनि। दरख़्वास्त में चयो वियो आहे त उस्ताद लाॻापियल शोबे मां पघारूं, PhD जो अलाउंस ऐं इंतज़ामी उहदनि जूं मराहतूं हासिल करे रहिया आहिनि। हिकु माण्हू 3 खां 5 उहदनि जो फ़ाइदो पियो वठे। अदालत पुछाणो कयो त यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड डिपार्टमेंट जो फोकल पर्सन काथे आहे, जंहिं ते रजिस्ट्रार मेरान यूनिवर्सिटी अदालत में पेश थियो। अदालत फोकल पर्सन खां पुछाणो कयो त अव्हां जो उहिदो कहिड़ो आहे। अब्दुल वहीद उमरानी चयो त हू प्रोफेसर आहे, खेसि वॾे वज़ीर रजिस्ट्रार मुक़रर कयो आहे। अदालत पुछाणो कयो त उस्ताद खे कंहिं इंतज़ामी उहिदे या डबल चार्ज रखण जो को कानून मौजूदु आहे। रजिस्ट्रार चयो त CM वटि कानून मौजूदु आहे, जंहिं ते अदालत चयो त इहो कानून ॾेखारियो वञे। रजिस्ट्रार चयो त असां वटि सेंडक में कानून साज़ी मौजूदु आहे, जंहिं मुताबिक़ उस्ताद कंहिं असाइनमेंट या प्रोजेक्ट ते कार वहिंवार हलाए सघनि था। रजिस्ट्रार अदालत खां मोहलत घुरी, जंहिं ते अदालत 24 कलाकनि अंदरि कानून पेश करण जो हुकुम ॾिनो। रजिस्ट्रार अदालत खे इस्तदा कई त हिकु हफ़्ते जी मोहलत ॾिनी वञे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ मेरान यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे उस्तादनि खे इंतज़ामी उहदनि ते मुक़रर करण वारो कानून 26 अक्टूबर ताईं पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो।